नाज़रीन तंगवानी में अहम ख़बर है असां शेयर कंदा हलूं था। पूरे मुल्क जियां तंगवानी में भी महंगाई चोट चढ़ी वही है। गरीब तबको एक वेलो मानी खाइण लाइ भी परेशान है। उन हवाले से तंगवानी में लाइन ते मौजूद है BTN न्यूज़ जो नुमाइंदो अब्दुल सत्तार निंदवानी। जी अब्दुल सत्तार, कड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तंगवानी में महांगाई पूरे पाकिस्तान जियां तंगवानी जे अवाम जूं वायूं बताल करे छॾियूं। खंड फी किलो 150, गेहूं 370, मुर्गी 400, मूंग दाल 300, अटो 70 फी किलो ताईं पहुतो। जॾहिं त गरीब हारी मजदूर तबको परेशान खुदकशी करण ते मजबूर। तंगवानी जे अवाम जो महांगाई बाबत सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कंदे चवणो हो त खुदारा महंगाई ते कंट्रोल करे गरीब अवाम सां इंसाफ कयो वञे। जी वरी मेहरबानी अब्दुल सत्तार तफ़सील खां आगाह करण लाइ।